ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ 17/7/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार हिन शरीर खे ॾिसंदे हुए आत्मा खे ॾिसो, पंहिंजे खे आत्मा सम्झी आत्मा सां ई ॻाल्हायो। हिन अवस्था खे ॼमाइण आहे, इहे ई आहे ऊची मंज़िल। प्रश्न: त अॼु सॼो ॾींहुं असांखे कहिड़ो अभ्यास करिणो आहे? वैसे त रोज़ ई करिणो आहे, लेकिन अॼु ख़ासि असांखे अभ्यास करिणो आहे। शरीर खे न ॾिसी आत्मा खे ॾिसो। मां आत्म अभिमानी स्थिति में स्थित थियण वारी आत्मा आहियां। प्रश्न आया त ॿार बाप सां गॾु मथे घर में कॾहिं वेंदो? उत्तर आहे, जॾहिं अपवित्रता जी मात्रा रिंचक बि न रहंदी। त हीअं न बाबा कोई सभिनि जो इंतज़ारु कंदा कि अपवित्रता रिंचक न रहे। मुख्य आत्मायूं 108 तयारु थी वञनि। बाबा चई न मुख्य आत्मायूं बि तयारु थी वञनि, पोइ त सभिनि खे बाक़ी सभिनि खे त सजाई ॾेई करे पवित्र ठाहे करे मथे वठी हलंदासीं। त जॾहिं अपवित्रता जी मात्रा रिंचक बि न रहंदी, जीअं बाप प्योर आहे ईअं तव्हां ॿार बि प्योर ठहींदव, तॾहिं मथे वञी सघंदव। हाणे तव्हां ॿार बाप जे सम्मुख आहियो, ज्ञान सागर सां ज्ञान ॿुधी ॿुधी करे जॾहिं फूल थी वेंदव, फुल थी वेंदव, बाप खे नॉलेज सां ख़ाली करे ॾींदव, पोइ उहे बि शांति थी वेंदा ऐं तव्हां ॿार बि शांती धाम में हली हलंदव। हुते ज्ञान टपकणो बंदि थी वेंदो आहे। सभु कुझु ॾेई छॾियो, पोइ उन्हनि जो पार्ट ई आहे साइलेंस। हिते बि जॾहिं माउ पीउ सभु कुझु ॿारनि खे ॾींदा आहिनि त वानप्रस्थ में हली वेंदा आहिनि न। ओम शांति। शिव भॻवान वाच्य। जॾहिं शिव भॻवान वाच्य चइबो आहे त सम्झणो खपे कि हिकु शिव ई भॻवान व परम पिता आहे। उन्हनि खे ई तव्हां ॿार व आत्मा यादि कंदी आहे। परिचय त मिलियो आहे न रचदा बाप सां, इहे त ज़रूरु नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई यादि कंदा हूंदा। सभु हिकु रस यादि न करे सघंदा। इहा ॾाढी सूक्ष्म ॻाल्हि आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी ॿिए खे बि आत्मा सम्झी हीअ अवस्था ॼमाइण में टाइम लॻंदो आहे। उहो मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। न ॼाणण जे कारण सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। जे प्रकार तव्हां ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झायो, बाप खे यादि कंदा आहियो, ईअं त कोई यादि न करे सघंदो हूंदो। कोई बि आत्मा जो योग बाप सां गॾु न आहे। इहे ॻाल्हियूं ॾाढी गुइया ऐं महीन आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो। चईंदा बि आहिनि असां भाउ आहियूं त आत्मा खे ॾिसणो खपे, न शरीर खे न ॾिसणो खपे। इहा ॾाढी वॾी मंज़िल आहे। ॾाढा आहिनि जो बाप खे कॾहिं यादि बि न कंदा हूंदा। आत्मा में मैल चढ़ियल आहे न। मुख्य आत्मा जी ई ॻाल्हि आहे हिते। आत्मा ई जॾहिं तमो प्रधान ठहे त सतो प्रधान बि हुई। आत्मा ई हाणे तमो प्रधान थी आहे त सतो प्रधान बि हुई। हीअ आत्मा में ज्ञान आहे। ज्ञान जो सागर परम पिता परमात्मा ई आहे। तव्हां पंहिंजे खे ज्ञान सागर न चईंदव। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाबा सां पूरो ई ज्ञान वठिणो आहे। ज्ञान जो सागर परम पिता परमात्मा ई आहे। तव्हां पंहिंजे खे ज्ञान जो सागर न चईंदव। असां पंहिंजे खे ज्ञान जो सागर न चईंदासीं। असां अञा बाबा खां ज्ञान वठूं था। ज्ञान जो सागर हिकु बाप ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाबा सां पूरो ई ज्ञान वठिणो आहे। असांखे बाबा खां पूरो ई ज्ञान वठिणो आहे। उहो पाण वटि रखी करे छा कंदा? पाठ त असांखे वॼाइणो आहे न हिते। त बाबा चईंदा आहिनि कि उहो मां पाण वटि रखी करे छा कंदमि। इन करे पूरो ई जेतिरो ज्ञान वठी सघो था, पंहिंजी बुद्धि में धारण करे सघो था, ओतिरो करो। अविनाशी ज्ञान रत्न जो धन त ॿारनि खे ॾियणो ई आहे न।
त जेको जेतिरो वठंदो उन अनुसार पुरुषारत कंदो, उन अनुसार पद पाईंदो। ॿार नंबरवार पुरुषारत अनुसार उठाइण वारा आहिनि। जो जास्ती उठाईंदा आहिनि उहे सुठी सर्विस करे सघंदा आहिनि। बाबा खे ज्ञान सागर चइबो आहे न। उहा बि आत्मा, असां बि आत्मा। तव्हां आत्मा जो सॼो ज्ञान वठी वठंदा आहियो। जीअं उहा एवर प्योर आहे, तव्हां बि एवर प्योर ठहींदा आहियो। असां एवर प्योर ते स्टेज ईंदी आहे, पोइ वापसि डिक्रीज़ थियण लॻी वेंदी आहे। पोइ जॾहिं अपवित्रता बि जी रिंचक बि न रहंदी, हिकदमि अविद्या थी वेंदी, तॾहिं असां मथे हलंदासीं। अपवित्रता जी हिकदमि रिंचक मात्र बि न रहंदो, तॾहिं असां मथे हलंदासीं। त बाबा असांखे चवनि था कि हिते तव्हां सम्मुख आहियो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो ऐं ज्ञान जी धारणा करो। असांखे बाप जहिड़ो संपूर्ण ज्ञान जो सागर ठहिणो आहे। फुल नॉलेज सम्झी वेंदासीं त जीअं बाप खे नॉलेज सां ख़ाली करे ॾींदा, पोइ बाबा शांत थी वेंदा। ईअं न उन्हनि जे अंदरि ज्ञान टपकंदो हूंदो, सभु कुझु त ॾेई छॾियो, पोइ उन्हनि जो पार्ट रहियो साइलेंस। जीअं तव्हां साइलेंस में रहंदा आहियो त ज्ञान थोरी टपकंदो आहे, योग में ज्ञान थोरी टपकंदो आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। आत्मा संस्कार खणी वेंदी आहे। कोई सन्यासी जी आत्मा हूंदी त नंढेपन में ई हुनखे शास्त्र कंठ थी वेंदा, पोइ हुनजो नाम ॾाढो थींदो आहे। हाणे तव्हां आया आहियो नई दुनिया में वञण लाइ, हुते त ज्ञान जा संस्कार ई न खणी वेंदासीं। सतयुग में इहे संस्कार सभु मर्ज थी वेंदा। बाक़ी आत्मा खे पंहिंजी सीट वठणी आहे नंबरवार पुरुषारत अनुसार। पोइ तव्हांजे शरीरनि ते नाम पईंदा आहिनि। शिव बाबा जो त आत्मा ते नाम आहे ई शिव बाबा। उहो त आहिनि ई निराकार। चईंदा आहिनि मां हिन ऑर्गन्स जो लोन वरितो आहे। उहो त सिर्फ़ु ॿुधाइण ई ईंदा आहिनि, उहो कोई ज्ञान ॿुधंदा न आहिनि। छो जी स्वयं ज्ञान जे सागर आहे, सिर्फ़ु मुख द्वारा ई मुख्य कमु कंदा आहिनि। बाप ई आहिनि सभिनि खे रास्तो ॿुधाइण वारा। बाप ई आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजो त मुख सां ई कमु आहे, मां ईंदो ई आहियां सभिनि खे रास्तो ॿुधाइणु। बाक़ी ॿुधी करे छा कंदमि? कोई पंहिंजी रामायण भागवत आदि जो बि ॿुधाईंदा, उहो बाबा ॿुधी करे छा कंदो? बाबा खे त पतो आहे हिन प्रकार जे दुख परेशानी हिन दुनिया में आहिनि ई से। मां त सभिनि खे रास्तो ॿुधाइणु ईंदो आहे, बाक़ी ॿुधी करे छा कंदमि? उहे सॼे ॿुधंदा ई रहंदा आहिनि, ॿुधाईंदा ई रहंदा आहिनि, हीअं हीअं करो। सॼे झाड़ जो राज ॿुधाईंदा आहिनि बाबा। बाबा हिन पूरे कल्प वृक्ष जो राज असांखे ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में नई दुनिया त ॾाढी नंढी हूंदी, तव्हां असांजी बुद्धि में आहे न कि नई दुनिया त ॾाढी नंढी हूंदी। ये पुराणी त केॾी वॾी आहे न। सॼी दुनिया में केतिरी लाइट हलंदी आहे। लाइट द्वारा छा छा थींदो आहे? हुते त दुनिया बि नंढी हूंदी, लाइट बि थोरी हूंदी। जे हिकु नंढो सो गांव हूंदो, हाणे त केतिरा वॾा वॾा गांव आहिनि, हुते एॾा वॾा न हूंदा। थोरा मुख्य सुठा रास्ता हूंदा, मुख्य 5 तत्व बि उते सतोप्रधान थी वेंदा, कॾहिं चंचलता न थींदी। सुखधाम चइबो आहे न, हुनजो नाम ई आहे हेवन। अॻियां हली करे तव्हां जेतिरो नज़दीक ईंदा ओतिरो वृद्धि खे पाईंदा वेंदा। बाप बि साक्षात्कार कराईंदा आहिनि। पोइ हुन समय लड़ाई में बि लश्कर जी अथवा एरोप्लेन आदि जी दरकार न रहंदी। उहो त चईंदा आहिनि असां हिते वेठे वेठे सभिनि खे ख़तमु करे छॾींदा आहियूं। पहिरियों त ॾिसो बॉम्ब फिटी करण लाइ माण्हू एरोप्लेन आदि खणी वेंदो हुयो, हुते बॉम्ब फिटी कंदो हुयो। अॼुकल्ह त जिते वेठा आहिनि हुतां ई निशानो मारंदा आहिनि। पोइ इहो एरोप्लेन आदि थोरी कम में ईंदो। पोइ इहे चंद्रमा आदि में फ्लैट प्लॉट आदि ॾिसण बि न वेंदा। हाणे विया आहिनि न, हुते फसी विया आहिनि।
ये सब फालतू साइंस जो घमंड आहे केतिरो शो था करनि, ज्ञान में केतिरी साइलेंस आहे, हिन खे ईश्वर दात देन चइबो आहे। साइंस में त हंगामो ई हंगामो आहे, मथो ई भारी थी वेंदो आहे। उहो शांती खे त ॼाणंदा ई न आहिनि। भले साइंस जी इन्वेंशन माण्हू शांती में कंदो आहे, लेकिन मन सां त शांत न हूंदो आहे न। हिकु बार कोई साइंस में घुसी वञे, कंप्यूटर जी कोडिंग में घुसी वञे, के रिसर्च में घुसी वञे त बसि वियो। तव्हां सम्झंदा आहियो विश्व में शांती त नई दुनिया में ई हुई, उहो सुखधाम हुयो, हाणे त दुख शांती आहे। इहे बि सम्झाइणो आहे। तव्हां शांती चाहींदा आहियो न, तव्हां शांती चाहींदा आहियो, कॾहिं अशांती हुई ई न। उहा आहे शांतीधाम ऐं सुखधाम। त उन्हनि खे इहे बि सम्झायो, जो तव्हां शांती चाहींदा आहियो उहो शांतीधाम ऐं सुखधाम में हुई। स्वर्ग त सभी चाहींदा आहिनि, भारतवासी ई वैकुंठ स्वर्ग खे यादि कंदा आहिनि। ॿिया धर्म वारा वैकुंठ खे यादि न कंदा हूंदा, उहे सिर्फ़ु शांती खे यादि कंदा आहिनि। सुख खे त यादि करे न सघे, लॉ न थींदो आहे। लॉ सुख खे त तव्हां ई यादि कंदा आहियो न, जंहिं सुखधाम ॾिठो आहे। हिन करे पुकारंदा आहिनि कि हे भॻवानु असांखे दुखनि सां लिबरेट करो। ॾिसो, कोई चाहींदो आहे असांखे कुझु न खपे, असांखे बसि शांती खपे। कोई चईंदो आहे कि मूंखे मुंहिंजे दुखनि सां मुक्ति खपे, त मतिलबु हुनखे सुख खपे। आत्मायूं असुलु शांतीधाम में रहण वारियूं आहिनि, इहे बि कोई ॼाणंदो न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां बेसम्झ हुयो। कॾहिं खां बेसम्झ थिया हुया? 16 कलाक खां 12 कलाक ठहींदे माना बेसम्झ थींदा वेंदा आहिनि। हाणे कोई कला न रही आहे, कॉन्फ्रेंस कंदा रहंदा आहिनि। स्त्रियुनि खे दुख छो आहे? अरे दुख त सॼी दुनिया में आहे, अथाह दुख आहे। ॾिसो, स्त्रियुनि खे वॾो कंदे 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 हाणे दुनिया में केॾा डिवोर्स लड़ायूं थियनि थियूं। छो थियूं थियनि? भई स्त्रियुनि खे अॼुकल्ह माण्हू छूट बि ॾिए थो, गवर्नमेंट बि ॾिए थी। सभु माण्हू अॼुकल्ह स्त्रियुनि खां डिॼी करे वेठा आहिनि, त घर घर में केॾा बंटवारा थी विया आहिनि। त बाबा असांखे सुविधा ॾिए थो, बाबा असांखे स्त्रियुनि जो मान वधाए थो, त हिन जो मतिलबु इहे न कि असां घर घर खे तोड़े छॾूं या लड़ाई झगड़ो करे अलॻि हली वञूं। माण्हू बाबा अची करे ॾिठई स्त्रियुनि ते केॾो अत्याचार थो थिए, त दुनिया में माण्हू कॉन्फ्रेंस कंदा आहिनि कि स्त्रियुनि खे दुख छो आहे। अरे दुख त पूरी दुनिया खे आहे, अथाह दुख आहे। पर ॾिसो, जेतिरो माण्हू अॼुकल्ह स्त्रियुनि खे बढ़ावो ॾिए थो कि हा भई हिननि खे सुख शांती ॾियो, हिननि जी बि मञो ॿुधो, त ॾिसो तॾहिं खां दुनिया में सहन शक्ति ख़तम थी वई आहे न। त भले असांखे स्त्रियुनि खे कोई दुख न ॾिए, ईअं तव्हां कॉन्फ्रेंस आदि करो, लेकिन स्त्रियुनि खे इहो बि सोचणो खपे कि असांखे घर तोड़णो न आहे, जोड़े करे हलणो आहे। असांखे जॾहिं परमात्मा एॾो कुझु सिखाए थो, त असांजो आहे कि असां मरी मरी करे बि न हलूं, लेकिन असांखे सभिनि खे जोड़े करे बि हलणो। बाबा चए थो दुख त सभिनि खे। हाणे विश्व में शांती कीअं थिए? हाणे त ढेर जा ढेर सारा धर्म आहिनि, सॼे विश्व में शांती त हाणे थी न सघे। सुख खे त ॼाणंदा ई न आहिनि। तव्हां ॿार वेही सम्झाईंदा, हिन दुनिया में अनेक प्रकार जा दुख आहिनि, अशांती आहे। जाता खां असां आत्मायूं आयासीं, उहा शांतीधाम आहे। ऐं जाते या आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, उहो आहे सुखधाम। आदि सनातन हिंदू धर्म न चईंदासीं, आदि माना प्राचीन। सभिनि खां पहिरियों वारो धर्म कहिड़ो हुयो हिन सृष्टि ते? देवी देवताउनि जो। उहो सतयुग में हुयो, उन समय पवित्र हुयासीं। उहा आहे ई निर्विकारी दुनिया। विकार जो नाम निशान न, फ़र्क़ु आहे न। पहिरियों त निर्विकारीपन खपे न।
हिन करे बाप चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार हिन काम विकार ते जीत पायो। हाणे बाबा सभिनि ॿारनि खे छा था चवनि कि मिठे मिठे ॿार काम ते जीत पायो। हिन काम विकार ते असांखे जीत पाइणी। त बाबा चए थो छो जी हाणे निर्विकारीपन खपे, छो जी हाणे निर्विकारी दुनिया अचण वारी आहे। सो इहो बि तव्हां माण्हुनि खे चई सघंदा आहियो न युक्ति सां। अगरि तव्हांखे कोई चए तव्हां पवित्र रहो था दुनिया कीअं वधंदी, त उन्हनि खे चओ हाणे दुनिया सत्युग अचण वारी आहे, असां देवी देवताउनि जी महिमा कंदा आहियूं संपूर्ण निर्विकारी, त हाणे निर्विकारीपन जी दुनिया अचण वारी आहे, त असां हाणे खां ई तयारु थींदासीं तॾहिं त उन दुनिया में हली सघंदासीं न। त पहिरियों पंहिंजे अंदरि इहा सत्य खे मञो, इनखे ख़ुदि पंहिंजी दिलि सां अपनायो त असां में उहा शक्ति ईंदी। पंहिंजे खे आत्मा सम्झो। हाणे आत्मा अपवित्र आहे, आत्मा में खाद पयल आहे, तॾहिं त जेवर बि अहिड़ो ठहियो आहे। आत्मा पवित्र त जेवर बि पवित्र हूंदो। हुनखे वाइसलेस वर्ड चइबो आहे न। वर्ड जो मिसाल बि तव्हां ॾेई सघंदा आहियो। सॼो झाड़ बीठो आहे, फाउंडेशन आहे, इहे आदि सनातन देवी देवता धर्म आहे ई न, बाक़ी सभु बीठा आहिनि, सभु अपवित्र थी विया आहिनि। हिन करे ख़ुदि खे देवता कहलाए नथा सघनि। उहा देवता आहियूं, मां मनुष्य खां देवता ठाहिण वारो आहियां। 84 जन्म बि मनुष्य ई वठंदा आहिनि। सीढ़ी ॾेखारिणी आहे कि तमो प्रधान कीअं ठाहींदा आहियूं, त हिंदू चई ॾींदा आहिनि देवता चई न सघे छो जी पतित आहिनि। सीढ़ी ॾेखारिणी आहे कि तमो प्रधान ठाहींदा आहिनि, त हिंदू चई ॾींदा आहिनि ख़ुदि खे। उन्हनि खे सीढ़ी ते ॾेखारिणो आहे कि इहे ई आत्मा जॾहिं निर्विकारी हुयूं त ख़ुदि खे देवता चईंदियूं हुयूं। जॾहिं हिन जो आत्मा और शरीर शुद्ध हुयो, इहे ई आत्मा जॾहिं पतित थियूं त ख़ुदि खे हिंदू चईंदियूं आहिनि, देवता चई न सघे छो जी पतित आहिनि न। ड्रामा में ये राज आहे, न त हिंदू धर्म कोई आहे न। आदि सनातन असां ई देवी देवता हुयासीं। भारत ई पवित्र हुयो, हाणे अपवित्र थियो आहे, त पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा आहिनि। हिंदू धर्म त कोई स्थापना कयो ई न। हिंदुस्तान नाम त असांखे पाकिस्ताननि ॾिनो आहे, इस्लामिन वारे ॾिनो आहे, मतिलबु मुस्लिमनि ॾिनो आहे। छो जी पहिरियों इस्लामिक धर्म ई आयो न द्वापर युग में, त असां त पंहिंजे धर्म सां हटिजी वियासीं। त हुननि चयो तव्हांजो धर्म छा आहे, त असां चयोसीं हिते कोई धर्म न आहे। त हुननि सिंधु नदी स खे उहो ह चईंदा हुया, त हिंदू नदी जे पास में रहण वारा हिंदुस्तानी आहिनि। भारत असांजे देश जो नाम असली भारत आहे। इंडिया बि अंग्रेज़नि ॾिनो। त आदि सनातन असां ई देवी देवता हुयासीं। भारत ई पवित्र हुयो, हाणे अपवित्र थियो आहे, त पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा आहिनि। हिंदू धर्म त कोई स्थापना कयो न आहे। इहे ॿारनि खे सुठी रीति धारण करे सम्झाइणो आहे। अॼुकल्ह त एतिरो टाइम बि न ॾींदा आहिनि, कम से कम अधु घंटो ॾे तॾहिं पॉइंट्स ॿुधाए। पॉइंट्स त ढेर आहिनि, पोइ उन्हनि खे मुख्य ॿुधाइबी आहे। पढ़ाई में बि जीअं पढ़ंदा आहिनि त पोइ हल्की पढ़ाई अलफ़ बे आदि थोरी यादि रहंदो आहे, उहो भुलिजी वेंदो आहे। तव्हांखे बि चईंदा आहिनि कि हाणे तव्हांजो ज्ञान बदिली वियो आहे, है न। हाणे पढ़ाई में बि कंहिंखे अ से अनार पूरो यादि हूंदो न, शब्द सम्झी वरिता, बसि शब्द जोड़णु अची विया। ॾाढे घटि ॼणनि खे पूरो यादि हूंदो। गिनती ABCD त चलो यादि बि रहे, लेकिन जो पहिरों वारी बेसिक पढ़ाई आहे उहो अॻियां वधण खां पोइ उहो थोरी यादि रहंदी आहे। अरे पढ़ाई जे मथां चढ़ंदा वेंदा आहिनि। त पहिरों पढ़ाई अगरि मतिलबु धीरे धीरे जीअं क्लास वधंदी वेंदी आहे त पहिरीं वारी पढ़ाई भुलिजंदा वेंदा आहिनि।
बाप ई असांखे नित्य नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों हल्की पढ़ाई हुई, हाणे बाप असांखे गुईअ ते गुईअ ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। ज्ञान सागर आहे न, ॿुधाईंदे ॿुधाईंदे पोइ पिछाड़ी में 2 अक्षर चई ॾींदा। अलफ़ खे सम्झो त काफ़ी आहे। अलफ़ खे ॼाणण सां ॿिए खे ॼाणे वठंदो। अलफ़ खे ॼाणण सां ॿिए खे ॼाणे वठंदो। एतिरो सिर्फ़ु सम्झायो त ठीकु आहे। जो जास्ती ज्ञान न धारण करंदो आहे उहो ऊच पद बि पाए न सघंदा आहिनि। जो जास्ती ज्ञान न धारण कंदा आहिनि उहो उच्च पद बि पाए न सघंदा आहिनि। पास विद ऑनर्स थी न सघे त जास्ती ज्ञान धारण करे हुननि खे मनन चिंतन करे पोइ ॿियनि खे ॿुधायो, तॾहिं पास विद ऑनर्स थी सघंदासीं। त बाबा चवनि था कर्मातीत अवस्था खे उहो पाए न सघनि। ॾाढी महिनत खपे हिन में। यादि जी ई त महिनत आहे। ख़ुदि खे आत्मा सम्झी सभिनि खे बि आत्मा सम्झी करे हलण में ई त महिनत आहे न। ज्ञान धारण करण जी ई महिनत आहे। ॿिन्हिनि में सभु होशियार थी वञनि सो बि त न थी सघंदो आहे न। राजधानी स्थापना थिए थी, सभु नर सां श्री नारायण कीअं ठहींदा। ये गीता पाठशाला जी एम ऑब्जेक्ट त इहे ई आहे न। उहा गीता ज्ञान आहे, उहा बि केरु ॾींदो आहे इहे त सवाइ तव्हांजे ॿियो कोई ॼाणंदो न आहे। हाणे आहे ई कब्रिस्तान, पोइ थियणो आहे परिस्थान। हाणे तव्हांजी ज्ञान चिता ते, हाणे तव्हां ज्ञान चिता ते वेही करे पुजारी खां पूज्य ज़रूरु ठहिणो आहे। साइंस वारा बि केतिरा होशियार थी वेंदा आहिनि, इन्वेंशन कढंदा रहंदा आहिनि। भारतवासी हर ॻाल्हि जो अक़ल उतां खां सिखंदी आहे। उहे बि पिछाड़ी में ईंदा त एतिरो ज्ञान उठाईंदा न, पोइ हुते बि वञी करे इहे ई इंजीनियरिंग आदि जो कमु कंदा। राजा रानी त ठही न सघे न, राजा रानी जे अॻियां सर्विस में रहंदा। अहिड़ी इन्वेंशन कढंदा रहंदा। राजा रानी ठहींदा ई सुख जे लाइ आहिनि। हुते त सभु सुख मिलंदो आहे त ॿारनि खे पुरुषार्थ पूरो करिणो आहे। फुल पास थी करे कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे। असांखे जल्दी अचण जो ख़्यालु न करिणो आहे। फुल पास थी करे तव्हांखे कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे। जल्दी वञण जो ख़्यालु न करिणो आहे। हाणे त तव्हां ईश्वरीय संतान आहियो, मतिलबु कई ॿार हिन कलयुगी दुनिया में दुखी थी वेंदा आहिनि न, त तव्हां सोचो संगम युग ते आहियो त जल्दी वञण जो ख़्यालु न करिणो आहे। हाणे तव्हां ईश्वरीय संतान आहियो, बाप असांखे पढ़ाइनि था। इहे मिशन आहे न मनुष्य खे चेंज करण जी मिशन। जीअं बौद्धनि जी, क्रिश्चन जी मिशन हूंदी आहे न, उहो बि पंहिंजे धर्म में कन्वर्ट कंदा आहिनि। असां कंहिंखे धर्म में कन्वर्ट न कंदा आहियूं। असां त सिर्फ़ु मनुष्य खे देवता अर्थात विकारनि सां छुड़ाइण जी पढ़ाई आहे। कृष्ण ऐं कृष्ण जी बि रास मिलंदी आहे, उन्हनि जे लेन देन जो बि ॾाढो कनेक्शन आहे। त एतिरी मदद कंदा आहिनि। उन्हनि जी भाषा आदि छॾे ॾियणु इहा बि इंसल्ट आहे। भई ॾिसो उन्हनि असांखे एॾी मदद, बाबा चवनि था कि बौद्धनि जी क्रिश्चन जी मिशन हूंदी आहे। क्रिश्चन ऐं कृष्ण जी बि रास हलंदी आहे। उन्हनि जे लेन देन जो बि ॾाढो कनेक्शन आहे। त एतिरी मदद कंदा आहिनि जो उन्हनि जी भाषा आदि छॾे ॾियणु इहा बि इंसल्ट आहे। अंग्रेजी भाषा उहे त ईंदा ई पुठियां आहिनि, न ॾाढो सुख न ॾाढो दुख उठाईंदा आहिनि। सॼी इन्वेंशन उहो माण्हू कढंदा आहिनि। हाणे असांजे भारत स्वर्ग में बि एॾो कुझु थींदो, स्वर्ग में एॾी फर्स्ट क्लास चीजूं त ठहींदियूं, हुनजी इन्वेंशन त विदेशनि वारा कयो आहे न, क्रिश्चन माण्हू ई कयो आहे न। त बाबा चवनि था कि ॾिसो उन्हनि माण्हू एॾी इन्वेंशन कढी अथनि, हिते भल कोशिशि कंदा आहिनि परंतु एक्यूरेट कॾहिं ठाहे न सघनि।
विलायची चीज़ सुठी हूंदी आहे, ऑनेस्टी सां ठाहींदा आहिनि। हिते त डिसऑनेस्टी सां ठाहींदा आहिनि, हिते सभु एक्यूरेट हूंदो आहे। तव्हां अगरि उन्हनि खे ॾिसो त सभु एक्यूरेट कंदा आहिनि। विलायची चीज़ सुठी हूंदी आहे, छोजी ऑनेस्टी सां ठाहींदा आहिनि। हिते डिसऑनेस्टी सां ठाहींदा आहिनि। अथाह दुख, सभिनि जे दुख दूर करण वारो हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि मनुष्य थी न सघे। सभिनि जे दुख दूर करण वारो हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई थी न सघे। बाबा चईंदा आहिनि भल केतिरा बि कॉन्फ्रेंस करनि, विश्व शांति जे लाइ धक्का खाईंदा रहनि। सिर्फ़ु माताउनि खे दुख जी ॻाल्हि न आहे, हिते त अनेक प्रकार जा दुख आहिनि। सॼी दुनिया में झगड़ा मारामारी जी ॻाल्हि आहे, पाई पैसे जी ॻाल्हि ते मारामारी कंदा आहिनि। हुते त दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। इहे बि हिसाबु कढणो खपे न, इहे बि हिसाबु असांखे कढणो खपे कि केतिरे प्रकार जा दुख आहिनि। उन ॾींहुं बाबा चई न, लड़ाई कॾहिं खां शुरू थी सघंदी आहे, लड़ाई कॾहिं बि शुरू थी सघंदी आहे। बाबा चवनि था लड़ाई कॾहिं बि शुरू थी सघंदी आहे। भारत में रावण जॾहिं ईंदा आहिनि त पहिरियों घर में लड़ाई शुरू थींदी आहे, जुदा जुदा थी वेंदा आहिनि, आपस में लड़ंदा वेंदा आहिनि, पोइ ॿाहिरां वारा ईंदा आहिनि। पहिरियों भारत में ई लड़ाई थी न, पहिरियों त पूरे भारत में हिकु ई महाराजा महारानी हुयो पूरे विश्व जो। पोइ चलो भारत बि अलॻि थियो त भारत जो ई राजा रानी थियणो खपे, लेकिन भारत में बि केॾा टुकड़ा थी विया। पोइ उन खां पोइ विदेश वारा आया, त पहिरियों ब्रिटिश थोरी हुया, पोइ उहा अची करे विच में रिश्वताती वठी करे पंहिंजो राज्य करे वठंदा आहिनि। केतिरो रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे, नयो कोई सम्झी न सघे, नई नॉलेज आहे न इहा, जो पोइ प्रायलोक थी वेंदी। ॾिसो बाबा असांखे केॾी सुठी रीति केॾी सुठी ॻाल्हियूं ॿुधाइनि था न। पोइ उहा प्रायलोक थी वेंदो, नयो कोई सम्झी न सघे, नई नॉलेज आहे त पोइ प्रायलोक थी वेंदी। बाप नॉलेज ॾींदा आहिनि, पोइ उहा गुम थी वेंदी आहे। इहा हिकु ई पढ़ाई आहे, हिकु बार हिकु ई बाप सां मिलंदी। बाबा असांखे नई नॉलेज ॾींदा आहिनि, पोइ बाबा चई न अंत में असांखे सिर्फ़ु अल्लाह ऐं आत्मा ऐं बाबा यादि रहंदो। पोइ इहो ज्ञान प्रायलोक थी वेंदो आहे। बाप नॉलेज ॾींदा आहिनि, पोइ गुम थी वेंदा आहिनि। परंतु हुन समय इहे हिकु ई पढ़ाई हिकु बार हिकु बाप सां ई मिलंदी आहे। अॻियां हली तव्हांखे साक्षात्कार थींदो कि इहा ठहींदा, अॻियां हली असांखे साक्षात्कार थींदो कि इहा ठहींदा। परंतु हुन समय छा करे सघंदासीं, उन्नति खे त पाए न सघंदासीं न। रिज़ल्ट निकिरी चुकी, पोइ ट्रांसफ़र थियण जी ॻाल्हि थी वेंदी, पोइ रोईंदा पिटंदा। असां बदिली थी वञूं नई दुनिया जे लाइ। तव्हां महिनत कंदा आहियो, जल्दी चारों तरफ़ आवाज़ निकिरी वञे। असां महिनत कंदा आहियूं। ॾिसो सभिनि जो जेका बि हूंदा न, सभिनि जो संकल्प हूंदो ईअं सर्विस करूं त ॾाढनि खे परिचय मिलंदो। त तव्हां महिनत कंदा आहियो, जल्दी चारों तरफ़ सभिनि खे बाबा जो परिचय मिली वञे। पोइ बाबा चवंदा आहिनि पोइ आपे ई सेंटर से भॼंदा रहंदा, परंतु जेतिरो देरी थींदी वेंदी टू लेट थींदो वेंदो, पोइ कुझु जमा न करे पाईंदा। हिते पैसे जी दरकार न आहे, हिते असांखे पुरुषार्थ करे सेवा करे जमा करिणो आहे। तव्हांखे सम्झाइण लाइ इहा बैच ई काफ़ी आहे।
तव्हां ॿिए खे सम्झायो, हुनजे लाइ इहे बैच ई काफ़ी आहे। इहे ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा, इहे बैच अहिड़ो आहे जो सभु शास्त्रनि जो तंत्र अर्थात सार हिन में समायल आहे। बाबा बैच जी ॾाढी महिमा कंदा आहिनि। उहो समय ईंदो जो इहे तव्हांजा बैच सभु नैननि ते रखंदा। उहो समय ईंदो कि असांजा इहे जेका बैच आहिनि न, उहे सभु पंहिंजे नैननि में रखंदा। मतिलबु एतिरो उन्हनि जो मान थींदो, एतिरो उन्हनि जी इज़त थींदी। मन मना भव आहे न, इन में मूंखे यादि करो त तव्हां ईअं ठहींदव। जीअं लक्ष्मी नारायण जो आहे, मथे शिव बाबा आहे, हेठि लक्ष्मी नारायण आहे। त हिन ख़ुदि की आत्मा सम्झी शिव बाबा खे यादि करो त तव्हां इहे लक्ष्मी नारायण ठही वेंदा। इहे ई 84 जन्म वठंदा आहिनि। पुनर्जन्म न वठण वारो हिकु बाप ई आहे। पुनर्जन्म न वठण वारो हिकु बाप ई आहे। त बाबा कॾहिं बि जनम बि न वठंदा आहिनि, अवतरित थींदा आहिनि त पुनर्जन्म बि न थींदो आहे। अच्छा मीठे मीठे सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, यादि जी महिनत ऐं ज्ञान जी धारणा सां कर्मातीत अवस्था खे पाइण जो पुरुषार्थ करणो। यादि जी महिनत करणी आहे, ज्ञान जी धारणा सां असांखे कर्मातीत अवस्था खे पाइण जो पुरुषार्थ करणो। कर्मातीत अर्थात जीते जी मुर्दो, कोई असर न थिए हुनखे। ज्ञान सागर जी संपूर्ण नॉलेज स्वयं में धारण करणी आहे बाबा जी। जेतिरी करे सघंदा आहियो न, इन जे लाइ जेतिरियूं मुरलियूं पढ़ो, जेतिरो मनन चिंतन करो, उहो सुठो। अव्यक्त मुरली पढ़ो, साकार मुरली पढ़ो। जीअं न दादियूं चईंदा असां 3-3 4-4 बार मुरली पढ़ंदा आहियूं, तॾहिं त धारणा थींदी। ईअं थोरी हिकु बार पढ़ंदे ई थी वेंदी। ॿियो आहे आत्मा में जो खाद पई आहे उनखे कॾहिं संपूर्ण वाइसलेस ठहिणो आहे असांखे। रिंचक मात्र बि अपवित्रता जो अंश न रहे। असां आत्मा भाव आहियूं, इहो अभ्यास करणो। त अॼु पूरो अभ्यास कजो, बाबा खे यादि करे संकल्प कजो। बाबा मां सॼो ॾींहुं तव्हांखे यादि थी करां ताकी अपवित्रता जी रिंचक मात्र बि न रहे। रिंचक मात्र बि अपवित्रता जो अंश न रहे। मूंखे अपवित्रता जी अविद्या थी वञे। अशुद्ध वाइब्रेशंस, संकल्प, विकल्प, व्यर्थ संकल्प, सब प्रकार से जो भी अपवित्रता है ना, विकार, बुराई, कमी, कमजोरी, मैं एकदम संपूर्ण पवित्र आत्मा थी। स्लोगन आए वरदान समय और संकल्प रूपी खजाने ते अटेंशन ॾेई जमा जो खातो वधाइण वारा पद्मा पदमपति ठहो। संकल्प और समय रूपी खजाने ते अटेंशन ॾेई करे जमा जो खातो वधाइण वारा पद्मा पदमपति ठहो। वैसे खजाना तो ॾाढा आहिनि, लेकिन समय और संकल्प विशेष इन 2 खजाननि ते असांखे अटेंशन ॾियणो। समय और संकल्प भी ॾाढा ईंदा, लेकिन असां हिकु ई संकल्प में वियो, मां ऐं बाबा। त इन 2 खजाननि ते अटेंशन ॾियणो। हर समय संकल्प श्रेष्ठ और शुभ हुजे त जमा जो खातो वधंदो वेंदो। इन समय हिकु जमा कंदव त पदम मिलंदा। हिसाब आहे न, हिकु जो पदम गुणा करे करे ॾियण जी बैंक आहे। हिकु जो पदम गुणा जास्ती मिलंदो त इन जी बैंक आहे। इन करे छा बि थिए त्याग करिणो पए, तपस्या करणी पए,
हिन करे छा बि थिए बाबा चवनि था हिन समय हिकु जमा कंदा त पदम मिलंदा। हिसाब आहे हिकु जो पदम गुणा करे करे ॾियण जी बैंक आहे। इन करे छा बि थिए त्याग करिणो पए, तपस्या करणी पए, निर्माण ठाहिणो पए, कुझु बि थी वञे, इन ॿ ॻाल्हियुनि ते अटेंशन हूंदो त असां पद्मा पदमपति ठही वेंदासीं। चाहे कुझु बि थींदो रहे दुनिया में, लेकिन असांखे सभु कुझु भुलिजी करे पंहिंजो संकल्प ऐं पंहिंजो समय सफल करणु आहे, तॾहिं असां पदमपति ठही सघंदासीं। स्लोगन आहे मनोबल सां सेवा करो त हुनजी प्रारब्ध कई गुणा ज़्यादा मिलंदी। असांखे मनोबल सां सेवा करणी आहे त हुनजी प्रारब्ध असांखे कई गुणा ज़्यादा मिलंदी आहे। मनोबल अर्थात मन जी संकल्प शक्ति सां सेवा करो। विश्व जी सर्व आत्मायूं हिकदमि अपवित्रता जी अविद्या वारी थींदी थी वञे। तव्हां इहे संकल्प करो, वाइब्रेशन ज़रूरु फैलंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।